अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, केटी बंदर घोड़ाबाड़ी जी आबादी उडेरो बिराज के पक्को करे पानी चोराइण जी साज़िश खिलाफ़ एहतजाज कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी तालका ठठे जे रिपोर्टर अमजद अली सूमरो मूजिब उन मौक़े ते जीए सिंध महाज़ अॻवान नवाज़ शाह भाॾाई आबादकारनि खे ख़िताब कंदे चयो त हिक साज़िश तहत उडेरो बिराज के पक्को करे उन जूं साइज़ूं घटाए पानी चोरी करण जी साज़िश कई वई आहे। सिंध बैराज जे नाले हुन रथा जो पानी ज़ुल्फ़िकार खे ॾियण जो मंसूबो आहे। एहतजाज में न्याज़ शाह भाॾाई, वली मोहम्मद मिठाई, मुर्तज़ा बिरोही, नज़ीर बुकेरो, न्याज़ शेख, रहीम बुकेरो, गुलाम हुसैन ऐं ॿियनि आबादकारनि वॾे तादाद में हिस्सो वरितो। आबादकारनि पारां सुभाणे घोड़ाबाड़ी केटी बंदर उडेरो लाल बैराज वटि धरणे जो ऐलान कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।